नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शदीद गर्मी खां पोइ बरसात जे वसकारे मौसम खे ख़ुशगवार बणाए छॾियो। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि उमरकोट ज़िले में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो वसकारो थियो। उमरकोट, कुनरी, पिथोरो ऐं सामारो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शदीद गर्मी बाद बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। नवकोट में तेज़ हवाउनि सां बरसात जो वसकारो थियो। तेज़ बरसात सबबि नवकोट वासियुनि में सख़्त ख़ौफ़ जी लहर डोड़ी वई। कुदरती हाकड़े ढोरे जे पाणी जे वधंदड़ दॿाउ ऐं LBOD सिम नाले में पाणी जी चाढ़ सबबि नवकोट शहर जा सवे ॻोठ पाणी हेठि आहिनि ऐं फ़सलुनि खे वधीक नुक़सान बि पहुतो आहे। जॾहिं त LBOD सिम नाले ऐं हाकड़े ढोरे जे पाणी खे शहर में दाख़िल थियण खां रोकण लाइ हिफ़ाज़ती बंद लॻाया विया आहिनि, जिते नवकोट वासी ॾींहुं राति चौकियूं ॾेई रहिया आहिनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।